पीपल्स पार्टी अगवान पीर सैयद हुसैन शाह जिलानी गंबट पहुंची सीनियर साफन शफीक अहमद खोड़ो सां चाचे ऐं हफ़ीज़ अली मंगी सां पुफाट जी वफ़ात ते ताज़ियत कई। इन मौक़े ते पीपल्स पार्टी अगवान सैयद हुसैन शाह जिलानी ॻाल्हाईंदे चयो त साफ़ ऐं सियासतदान खे गॾिजी मुल्क जे अवाम जी ख़िदमत करणु घुरिजे। साफ़ी मज़लूम माण्हुनि जे आवाज़ ऐं मसइलनि खे पंहिंजे कलम ज़रिए आला अहवालनि ताईं पहुचाइनि था ऐं सियासतदान साफ़ियुनि जे उजागर कयल मज़लूम माण्हुनि जे आवाज़ ऐं मसइलनि खे हल कनि था। इन मौक़े ते साफ़ी किशोर कुमार, मुमताज़ मेमन, रफ़ीक अहमद शेख, काज़ी इमरान अहमद, रमज़ान खोड़े, ख़ालिद नेक ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। कंदकोट में कश्मीर रोड ते अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़तल थी वियो। कंदकोट कश्मीर रोड ते अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में न्याज़ बाजकाणी थॾे ते मारिजी वियो, जॾहिं त फायरिंग दौरान रस्ते वेंदड़ दीनमल लाशारी, यारमान भंगवार ऐं जुनेद मीराणी ज़ख़्मी थी पिया। वाक़े जो इतला मिलंदे ई पुलिस पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल पहुचायो। वाक़े जो कारण मालूम न थी सघियो आहे। काज़ी अहमद में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी क़िस्त ईंदे ई काज़ी अहमद जा एजेंट माफ़िया सरगर्म थी विया। ग़रीब मिस्कीन औरतुनि जे सरेआम तज़ील करण लॻा। समूरनि बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सेंटरनि ते मुस्तहिक़ औरतुनि लाइ आयल इमदादी रक़म मां 500 रुपया नाजाइज़ कटौती करण ते औरतुनि पारां मीडिया ॾाढो दाहियूं कयूं वियूं। मुस्तहिक़ औरतुनि दाहिंदे चयो त खेनि सॼो ॾींहुं निटण उस में बीहारियो वञे थो। सेंटरनि ते का बि सहूलियत मौजूदु नाहे। नाजाइज़ कटौती कई पई वञे, केर बि हुननि खां पुछण वारो नाहे। हिन मुतालबो कयो त एजेंट माफ़िया ख़िलाफ़ क़दम खणी ग़रीब मिस्कीन औरतुनि खे उन्हनि जो पूरो हक़ ॾियारियो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk